अस्सलाम वालेकुम या अली मदद जी सिंध जी लतीफ़ जी धरती जी लतीफ़ जी ॿोली। दोस्तों जीअं त हीअ असांजी फिल्म जी शूटिंग हली रही आहे। हिन फिल्म जो नालो आहे ख़ानदान ऐं हिन फिल्म जो तमामु बहितरीनु असांजे सिंध जो राइटर आहे मुमताज़ ख़ासकली साहब ऐं हिन फिल्म जी डायरेक्शन आउं करे रहियो आहियां ऐं सिकंदर खोखर। ऐं हिन फिल्म में तमामु असांजे सिंध जा तमामु बहितरीनु अदाकार बाबू खरोस साहब बि आहे, बिलाल खोखर बि आहे, अली मदद शेख बि आहे, अली रज़ा, सिकंदर खोखर ऐं खोड़ सारा मुमताज़, काफ़ी अहिड़ी संगत आहे। असांजा नवां दोस्त बि आया आहिनि सिंध बलोचिस्तान जा हिन फिल्म में कमु करे आया आहिनि इंशाअल्लाह। ऐं तव्हांखे हिन लोकेशन जे हिसाब सां सॼो माहौल तव्हांखे ॾेखारींदासीं त असांजी रिकॉर्डिंग कीअं हली रही आहे। हा बाबा इहो शिरक वेंदो फ्लैशबैक बि हलियो पर हे मथो टॉप शॉट जेके बि न हे ॾिसी रहिया आहियो, हीअ असांजा दोस्त जेके आहिनि सो तमामु मोज़िज़ दोस्त, हीअ असांजा अदाकार हिन फिल्म में कमु करे रहिया आहिनि सभु। हे जेके बि आहिनि, हे जेके बि आहिनि सॼो जा बाबा हे हा न हे पलेदार छा ॻाल्हाए हिते तूं वॾो गॾु लॻो ही तूं। हे असांजो बाबू खरोस साहब असांजो सीनियर अदाकार, तमामु प्यारो दोस्त नदीम भाउ फौजी असांजो। ऐं हीअ असांजी चिलकड़ी सना। सना छो भला ईअं चुप थी वई आहे त ख़ुशि लॻी पई न। तव्हां ॻाल्हायो भला कुझु। अस्सलामुअलैकुम, मैं सना लाड़कान में माशाल्लाह गर्मी हाणे ॾाढी आहे, सियारो कोन्हे न हाणे एॾी त गर्मी कोन्हे सना, हाणे ईअं त न थींदो पघर निकिरनि मतिलबु पघर था निकिरनि न, ॿियो त कुझु न आहे न। हीअ असांजो बाबू खरोस। अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ॿियो ख़ैर आहे? तबियत सही आहे? हीअ नई फिल्म असांजी अचे थी पई जंहिंजो डायरेक्टर आहे सतार लाड़ ऐं कहाणीकार आहे मुमताज़ ख़ासकली। तमामु कहाणी सुठी लिखियलु आहे, इंशाअल्लाह तव्हांखे पसंदि ईंदी। ओके अस्सलाम वालेकुम। दोस्तों ही हो बाबू खरोस साहब जी मिट्टीअ जे माण्हू में तमामु बहितरीनु जाफ़र जो किरदारु कयो कारे सिज में। ऐं कई असांजा सोप सीरियल असांजे KTN सिंध TV, आवा TV ऐं धरती जेके बि असां सिंधी चैनल आहिनि सभु अचो त तव्हांखे मां करेक्टर ॾेखारी हलां। ही उदास वेठो आहे इश्क में नाकाम आशिक़, हल नाकाम आशिक़ वाकुर बॾे आल वाल ख़ैर त आहे न, का तकलीफ़ वकलीफ़ आशिक़ मजबूर आहे, आशिक़ मजबूर आहे भले केॾो बि कंधार तूं त कंधार आहे न, असां मजबूर आहियूं मजबूर आहे सीने करे हलियो वञेसि फ्लैशबैक में हलियो वञेसि। हलियो वञेसि बाबा फ्लैशबैक हलियो वञेसि। इहो कयां घणो आहे अञा हे यूट्यूब जे लाइ थो भरियां। फ्लैशबैक में थोरो छिरक भरणो पवंदो आहे, उहो कीअं हूंदो आहे? हिकिड़ो मिंट फ्लैशबैक में हाणे हिते सोच 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 हाणे फ्लैशबैक में गुम थी वई। सोचींदो रहो सोचींदो रहो सोचींदो रहो सोच सोच हली रहो सोच सोच हाणे जेको भर सदो खां सदो हवा ओके थी वई। ओके थी वई बिल्कुलु फ्लैशबैक में हलियो आउट बि थियो पक मां दिलि जाए कयां न। उथ बाबा ड्रेस चेंज करे वठ, ड्रेस चेंज कर, ड्रेस चेंज हुनजो गानो कर हाणे हुन छोकिरे जो। हा वारो कर वारो कर, हल बाबा हलो अचो गानो हला हा अचो सना उथी आ उथी अच। हा हे हिते हे 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 पासो कर पोइ शाट मुख़्तलिफ़ होॾे होॾे। हा हली आ हली आ। हे असांजो सीनियर अदाकार जेको सिंध जे हर ड्रामे में हूंदो आहे, जेके बि KTN सिंध TV सभु जेके बि ड्रामा आहिनि। अस्सलाम वालेकुम या अली मदद। वालेकुम अस्सलाम वाला अली मदद। छा हाल आहे ॿियो ख़ैर? अल्हम्दुलिल्लाह तव्हांजी दुआऊं, तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह या हबीबा या ग़रीबा या अहल सलह या मरहबा। अचो अचो हलो दा हलो 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 वाजिद अचो।